सैयद इब्राहिम हुसैन शाह साहब, साईं सरफराज शाह साहब, ममता चांडियो साहब, फेरोज जमाली साहब, अली अकबर साहब, साईं ज़हीर शाह साहब, पीपल्स पार्टी जा वर्करो, ज़िले अॻवानो, असांजी भेनरो, असांजा दोस्तो, बिरादरी जा दोस्तो, सभिनी खे अस्सलाम वालेकुम। मां सभिनी दोस्तनि खे हिते असांजे अंगण जे अचण ते भलीकार चवां थो। दोस्तो, पीपल्स पार्टीअ में असां कुझु ॾींहं अॻे ई शमूलियत इख़्तियार करे चुकिया हुआसीं। ज़िया साहब सां मुलाक़ात करे असां शमूलियत इख़्तियार करे चुका हुआसीं। असां हुनखे रिक्वेस्ट कईसीं, महिरबानी करे कॾहिं मौक़ो वठी असां वटि दाल रोटी खाईंदा। साईं जन जी महिरबानी। मेज़बान महफ़िल हाजी निसार साहब, हाजी जावेद साहब, उमेदा ब्रदर्स, स्टेज ते वेठल असांजे भाउ MP साजिद अहमद साहब, ममता चांडियो साहब, MPA सैयद इब्राहिम शाह साहब, असांजा MLA, और ऐसा गॾोगॾु स्टेज ते वेठल असांजा सैयद सरफराज शाह साहब, डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट फेरोज जमाली साहब, ज़हीर शाह साहब, असांजे तालका प्रेसिडेंट बेरिया, ऐं सैयद मुराद शाह साहब जो फर्दन, लेडीज़ विंग प्रेसिडेंट डॉक्टर फातिमा, असांजा यूथ विंग जा दोस्तो मसूर राजपूत साहब, खलीफ़ो शकील साहब, स्टेज ते काफ़ी असांजा दोस्त वेठा आहिनि। भले राको साहब वेठो आहे, काफ़ी दोस्तनि काफ़ी नाला विसरी वेंदा। तव्हां सभिनी खे अस्सलाम वालेकुम। मेरापुर जा दोस्तो जेके पीपल्स पार्टी में जावेद साहब ऐं हाजी निसार साहब सां गॾु आया आहिनि, उन्हनि सभिनी खे अस्सलाम वालेकुम। जी भुटो। वालेकुम अस्सलाम। हितां प्रेस बि हूंदी उन खे बि अस्सलाम वालेकुम अस्सलाम। तव्हांजी महिरबानी। मेमन बिरादरी साहब, निसार साहब या जावेद साहब, मुंहिंजा भाइर, उनजा दोस्त आयुषन सां अॼु ही प्रोग्राम ॿुधियो ऐं हुन सां गॾोगॾु वाक़फ़ियत रहे थी, अचण वञण आहे। ऐं मां सम्झां थो त पीपल्स पार्टी हाजी निसार, हाजी जावेद जे अचण सां पीपल्स पार्टी में पीपल्स पार्टी काफ़ी मज़बूत थींदी ऐं नौशरो फेरो ज़िले में ऐं वर्कर्स में भी काफ़ी खुशी है। असां पीपल्स पार्टी जा जेके उहिदेदार आहिनि हिते या MPs MLA उहे भी काफ़ी खुश आहिनि त हिन शमूलियत पीपल्स पार्टी में थी आहे। ऐं मां सम्झां थो त हाजी निसार साहब जीअं चयो त असां खुशी सां दिल सां ऐं जंहिंसां बि रहिया आहियूं उन सां वफ़ा कई आहे, हिनमें को शक न आहे। 2012 खां मां हिते इलेक्शन में अचां पियो ऐं मां अॻे काफ़ी कोशिशि कई त ही ॿाहिरि पीपल्स पार्टी में अचनि, पर जिन सां ही बीठा हुआ अॻे काफ़ी मज़बूती सां बीठा रहिया उन्हनि सां, पर ही दिलि जी ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि। जॾहिं दिलि घुरियो त असां सां ही गॾिजिया आहिनि। ऐं मां सम्झां थो त ही पीपल्स पार्टी में असांजा दोस्त, असांजा साथी, असांजा भाइर थी रहंदा ऐं मेरापुर
जो जेको एरिया आहे इन में पीपल्स पार्टी जे लाइ पंहिंजी पब्लिक जे लाइ ख़िदमतूं था अंजाम ॾींदा ऐं असां बि चाहींदासीं त पीपल्स पार्टी में ही अहम फर्द वांगुरु हुजनि, अहम वर्कर वांगुरु हुजनि, अहम उहिदेदार वांगुरु हुजनि, जीअं हिनखे अहसासु थिए त पीपल्स पार्टी हिननि खे ओनरशिप ॾिनी आहे। ऐं मां हिननि खे इहो चवंदुसि त ही बि असांजे वर्कर्स खे, असांजे दोस्तनि खे जेके पीपल्स पार्टी में अॻे आहिनि उन्हनि जी रेस्पेक्ट कनि, उन्हनि खे मोहबत ॾींदा त उहो मोहबत में पीपल्स पार्टी जा वर्कर जियाला कई ईंदा आहिनि, मोहबत जा ई आहिनि मारियल। इंशाअल्लाह तव्हां सां गॾिजी तव्हांखे महसूसु ई न थींदो त तव्हां हींअर पीपल्स पार्टी कुझु हिकिड़ो सिस्टम जेको हिते ठहियलु आहे ऐं इंशाअल्लाह हिते पॉलिटिक्स गॾिजी कंदासीं ऐं हिन ज़िले में जेको हिकिड़ो रुझान आहे पीपल्स पार्टी में काफ़ी दोस्त शामिल थिया आहिनि, उनमें तव्हांजी शमूलियत हिकिड़ी ख़ूबसूरत शमूलियत आहे। काफ़ी हिते दोस्त मुंहिंजा जेके मुंहिंजा साथी आहिनि वेठा आहिनि, जेके मूंसां गॾु पीपल्स पार्टी में शामिल थिया, मूंसां उहे एॾे वफ़ा कयल अथनि त पीपल्स पार्टी में उहे असां सां गॾु हलंदा ऐं इंशाअल्लाह नौशरो फिरोज़ ज़िलो हिकिड़ो तव्हांखे यकीनन मां सम्झां थो त मां तमामु फ़ख्र सां पंहिंजे को चेयरमैन साहब खे अर्ज़ु कयो त इंशाअल्लाह तव्हांखे नौशरो फिरोज़ ज़िलो जॾहिं अॻी इलेक्शन थींदी त नवाबशाह ज़िले खां बेनज़ीराबाद ज़िले खां वधीक रिज़ल्ट ॾींदी इंशाअल्लाह वन साइडेड हिन ज़िले में तव्हांखे रिज़ल्ट ॾींदी ऐं पीपल्स पार्टी इंशाअल्लाह हिते जेका थोरी कमी पेशी रहिजी वई आहे उहा तव्हांखे महसूसु थींदी त पीपल्स पार्टी हिते वर्क कयो आहे, कमु कयो आहे। असां चाहियूं था अवाम जी ख़िदमत कयूं ऐं पीपल्स पार्टी जी लीडरशिप बि चाहे थी त अवाम जी ख़िदमत थिए, अवाम जा मसाइल हल थियनि, डेवलपमेंट थिए पंहिंजे एरिया में। ऐं साजिद मामड़ साहब असांजो सम्झो त मेरापुर जो ई आहे अॻुवान ऐं गॾियल ई हिकिड़ो सिलसिलो आहे हिते ऐं साजिद साहब हिते अञा नज़र करम कंदा, ॿिया दोस्त पीपल्स पार्टी में ऐलान ज़रूरु कराईंदा। तव्हांजी महिरबानी। हिकु दफ़ा वरी मां थैंक यू कंदुसि जेको हेॾो बहितरीन डिनर हिननि असांजे पीपल्स पार्टी जे वर्कर्स जे ऑनर में कयो आहे। तव्हांजी महिरबानी। थैंक यू वेरी मच। जी